नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ यहाँ बिशारत सुमरो नज़र में जनासी ख़ास खबरन। पीपल्स पार्टी जो अवामी मार्च पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में अॼु बावलपुर पहुचंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो मौलाना फज़ल रहमान जे बयान ते तबसरो नथो करे सघां। जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे त असां भलीकार कयूं था। नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी ते नथो ॻाल्हाए सघां। इस्लामाबाद पहुचण खां इमरान ख़ान पाण इस्तीफ़ा ॾेई छॾे। हुकूमत मुल्क ते जमहूरी ऐं मुआशी धाड़ो हयो आहे। उमेद आहे त बेइतमादी वारी रिथ ज़रिए इमरान ख़ान खे पार्लियामेंट में शिकस्त मिलंदी। वज़ीर आज़म खे उहिदे तां हटाइण जो वाहिद हल बेइतमादी वारी रिथ आहे। पीपी वज़ीर आज़म खे हटाइण लाइ जमहूरी तरीक़ो अख़्तियार कंदी। ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त सभई जमायतूं बेइतमादी वारी रिथ ते मुतफ़िक़ आहिनि। पीपी पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदी। सिंध पंजाब दंग खां मुशहिद खां कराची लाइ निकितल पीटीआई जो सिंध हक़ूक़ मार्च अॼु मिठी पहुचंदो। हाई स्कूल ग्राउंड में हज़ारे माण्हुनि जे वेहण लाइ पिंडाल सजायो वियो। 50 फुट वॾो स्टेज तयारु। मार्च खे परॾेही वज़ीर शाह मोहम्मद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, असद उमर, अरबाब ग़ुलाम रहीम ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। जलसे गाह में माण्हुनि जी आमद जारी। पाकिस्तान में कोरोना वायरस रुॻी 19 मरीज़ फ़ौत थी विया। फ़ौतुनि जो अंक 3237 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 768 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 17% रही। गडा में शालती पुलिस ट्रेनिंग सेंटर वेझो ॿिनि ट्रॉलर्स में टकर। हिकु ॼणो फ़ौत थी वियो, 3 ज़ख़्मी। फ़ौती जो लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। शक्कर में बि सेक्शन पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप सुधीरी नाले तौरु थी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पुलिस मुक़ाबलनि मोटरसाइकिल फुर ऐं ॿियनि ॾोहनि में घुरिबल हो। दरा ख़ान मरीवासी 5 क्लास जो शागिर्द गुज़िरियल 3 महीननि खां पुरस्कार नमूने गुम। वारस परेशान। शागिर्द नवीद जे ॻोल्हा में मदद कई वञे। वारसनि जी अपील।